दोस्तों जीए सिंधु देश, जीए साईं GM सैद। उमेद त सभु दोस्त ख़ुशि हूंदा, सभु ख़ैरियत सां हूंदा। कोरोना वायरस जे करे काफ़ी दोस्त घर वेठल आहिनि। उन करे इहा कोशिशि हुई मुंहिंजी त लाइव अचे दोस्तनि खे जेको सो सिंध जे बारे में या इंटरनेशनल जेका सिचुएशन आहे सियासी हवाले सां उन ते कचहरी कजे। जीअं त ओताक असां वटि हिकिड़ो पुराणो कंसेप्ट आहे जंहिंमें असां सदाईं गॾु वेही ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते कचहरी कंदा रहिया आहियूं हमेशह। ऐं हिकिड़ो मालूमात जो ज़रियो आहे, ॼाण हासिलु करण जो ज़रियो आहे। त उन ई ओताक खे अॼु जीअं त असां वटि मीडिया आहे ऐं मां अमेरिका में वेठो आहियां, त उन ओताक वारी कचहरीअ खे असां गॾु हलाइण लाइ ऐं पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे अज़ीज़नि सां, पंहिंजे क़ौमी कारकुननि सां गॾियल कचहरी करण जो हिकिड़ो सेशन रखियो, जंहिंमें अॼु पहिरीं कचहरी जेका असांजी थींदी, जेका राति जो 10 वॻे शुरू थींदी, उन में मां साईं असांजो ॾाहो समाजी लेखक साईं उस्ताद हुजत अब्बासी साहब खे सिंध ऐं सिंध जी अॼु सां रेलिवेंस यानी जुड़ाव कीअं आहे उन ते कचहरीअ लाइ जेको सो घुरायो आहे, जेका 10 बजे शुरू थींदी। ऐं उन जा इंस्ट्रक्शन्स मां जेको सो त उन कचहरीअ में कीअं गॾिजे, कीअं जॉइन कजे, त उन कचहरीअ जा मां जेको सो ॿुधाए पंहिंजे वॉल ते रखी चुकियो आहियां तफ़सील, त कीअं दोस्त गॾु थींदा, कीअं जेको सो असां उन गॾियल कचहरीअ में साईं खे ॿुधी था सघूं, उस्ताद हुजत खे। ऐं हिकिड़ो ईअं सम्झो त ही लेक्चर प्रोग्राम बि आहे जंहिंसां असां ॼाण हासिलु करे सघूं था। हीअ जीअं त पहिरियों प्रोग्राम आहे, कुझु उन में शायदि कमियूं पेशियूं बि थियनि, पर कोशिशि हूंदी त इन प्रोग्राम खे हफ़्तेवार हलाइजे ऐं हफ़्तेवार असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुख़्तलिफ़ समाजी माण्हुनि खे, सियासी माण्हुनि खे, क़ौमी कारकुननि खे, शाइर अदीब जेके बि दोस्त आहिनि, त उन्हनि खे असां वठी करे उन्हनि खां सुवाल बि पुछा कयूं, उन्हनि खां सम्झूं बि। अॼु जो जेको असांजो टॉपिक असां रखियो आहे उहो सिंध ऐं सिंध जी तारीख़ ऐं उन जी रिलीवेंस। त इहो टॉपिक हींअर मां इन जे करे बि खयो छो जो ताज़ो जीअं त सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी त ताज़ो असांजो हिकु ट्रेंड हलियो हो राजा ॾाहिर जे हवाले सां, जेको जंहिं ते मुख़्तलिफ़ न्यूज़ मीडिया में बि ॻाल्हियूं आयूं ऐं हिकिड़ो ज़बरदस्त नमूने सां केस बि रखियो वियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा हिकु कड़ी हुई असांजे तारीख़, असांजे पंहिंजे असुल हक़ीक़तुनि में वञण जी, असांजे असुल सुञाणप जे तरफ़ वञण जी। ऐं असांखे जीअं त पंहिंजूं शयूं जेसि ताईं असां पाण सां न ॻंढींदासीं, पंहिंजी तारीख़ सां न ॻंढींदासीं, त उहे शयूं मुंझियल ई रहंदियूं। ऐं क़ौमुनि जो वजूदु, क़ौमूं ज़िंदा रहणु, इहो कॉन्सेप्ट इहो तॾहिं ई हूंदो आहे जॾहिं असां पंहिंजे तारीख़ सां जुड़ियल हुजूं, असांखे पंहिंजे तारीख़ जी हक़ीक़तुनि जी ख़बर हुजे। त उस्ताद हुजत साईंअ खे जेको मां हिन प्रोग्राम में जेको सो मदऊ कयो आहे या घुरायो आहे, त उन खां असां तारीख़ जे बारे में, सिंध जे तारीख़ जे बारे में मौक़िफ़ बि वठंदासीं, ॿुधंदासीं बि, ऐं जेका ॼाण आहे उहा दोस्तनि सां रखंदासीं बि। पोइ उहा वीडियो जेको सो फेसबुक ते, यूट्यूब ते ऐं ट्विटर ते बि रखी वेंदी। असुलु इन्हनि शयुनि जी ज़रूरत छो आहे? मुंहिंजे ख़्याल में त अॼु जीअं त सॼी दुनिया ॻंढी पई आहे, सिंध जा काफ़ी बाशिंदा किथे सिंधवासी दुनिया सॼीअ में आहिनि, सिंध में आहिनि, पर जॾहिं क़ौमी हवाले सां कचहरी थिए थी, क़ौमी हवाले सां ॻाल्हियूं थियनि थियूं, त उहे असां वटि हींअर एतिरा मौक़िया न आहिनि। जीअं पाकिस्तान जी रियासत में हींअर असां
क़ौमी जेको असांजो नज़रियो आहे साईं जी एम सैद जी आइडियोलॉजी आहे या सिंधु देश जो क़याम आहे त उन्हनि शयुनि खे असां रखी न पिया सघूं। जेकॾहिं उते कारकुन कोशिशि बि कनि था या जेके दोस्त कोशिशि बि कनि था त सिंधु देश जी आज़ादीअ जे लाइ के क़दम खणनि त तव्हां सॼी सिंध खे ख़बर आहे त मिसिंग पर्सन्स, शहादतूं ऐं तंज़ीमुनि ते पाबंदियूं, ताज़ो ई जेको सो जिस्कम आरेसर ते जेका सो पाबंदी लॻाई वई, जंहिंजी बि हिकिड़ी भरपूर नमूने सां मज़म्मत कई वई ऐं सभिनी दोस्तनि खे इन्हनि शयुनि में करणु घुरिजे। या 2 ॾींहं अॻु में वर्ल्ड सिंधी कांग्रेस वारनि हिकिड़ो तमामु सुठो इनिशिएटिव हलायो जंहिंमें सॼी सिंध गॾु हुई। वर्ल्ड सिंधी कांग्रेस सां गॾु क़ौमी तहरीकूं बि गॾु हुयूं, जन नो मोर डेम्स जो जेको सो ट्विटर ट्रेंड हलायो जेको 4 लख ताईं पहुतो। त मुंहिंजे ख़्याल में सोशल मीडिया असां वटि हिकिड़ो बहितरीनु टूल आहे जंहिंसां असां काफ़ी शयुनि खे रसाई करे था सघूं, काफ़ी शयुनि खे पहुची सघूं था। या काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त सोशल मीडिया ते आज़ादियूं नथियूं वठी सघजनि। बिल्कुलु दादा, आज़ादी लाज़मी ॻाल्हि आहे। असांखे ग्राउंड ते पंहिंजे सिंध में क़ौमी तहरीकुनि खे मज़बूत करिणो पवंदो, पंहिंजे क़ौमी तहरीकुनि सां जोड़णो पवंदो, पंहिंजे क़ौमी तहरीकुनि खे सघारो करे ऐं जेके ॿाहिरि दोस्त वेठल आहिनि उन्हनि सभिनी खे बि कोशिशूं करणियूं पवंदियूं। पर जेकॾहिं असां वटि उते सिंध में हींअर सख़्ती आहे या पाकिस्तान में सच लिखणु चवण ते जेका हमेशह खां ई रही आहे त पंहिंजे शनाख़्त, पंहिंजी तारीख़, पंहिंजे असुल हीरोज़ खे तव्हां जेको सो वेझो न वञो, या असांखे हिकिड़ी सॼो निसाब जेको पढ़ायो पियो थो वञे उहो जस्ट कॉपीड हिकिड़ो निज़ाम असांखे पढ़ायो पियो वञे, हिकिड़ी ग़लति इंफॉर्मेशन असांजे जनरेशन टू जनरेशन ट्रांसफ़र कई पई वञे। मसलन जीअं मूंखे अक्सर लॻंदो आहे त जेके बि सिंध जी एॾी अज़ीम तारीख़ हूंदे बि पाकिस्तान मीडिया हुजे, प्रिंट मीडिया हुजे या सोशल मीडिया हुजे या निसाब हुजे, त हमेशह उन्हनि ॿियनि क़ौमुनि ॾे भॼण जी कोशिशि कई आहे। पंहिंजे असलियत, पंहिंजे सिंध ॾे अचण जी कॾहिं बि उन्हनि कोशिशि न कई आहे, छो जो हुननि खे ख़बर आहे जेकॾहिं असां सिंध खे उहा अहमियत ॾींदासीं, उहा हैसियत ॾींदासीं, त इहा ॻाल्हि हुननि खे इहो लॻे थो त शायदि पाकिस्तान ते जेको सो पाकिस्तान ख़तरे में पइजी वेंदो। पाकिस्तान उन ई जे करे सदाईं सिंध खे, उहो मीडिया हुजे, सोशल मीडिया हुजे या किताब हुजनि, असांजा ॿारनि खे निसाब जेको पढ़ायो थो वञे, त उन्हनि सभिनी शयुनि में सिंध खे हमेशह डीमोरलाइज़ कयो वियो आहे। असां सिंधियुनि खे हिकु घटि करे पेश कयो वियो आहे ऐं उन जा सिर्फ़ु कारण इहे ई आहिनि त रियासत कॾहिं बि नथी चाहे त असांखे जेको सो हिकिड़ो सुञाणप, असुल सुञाणप असांजी मिले। ऐं हीअ सभु कोशिशूं जेके आहिनि उहे असांजे सुञाणप लाइ आहिनि। हीअ जेका इंफॉर्मेशन असां सोशल मीडिया थ्रू असां जेकॾहिं पहुचाइणु चाहियूं था या दोस्तनि खे ॾियणु चाहियूं था या दोस्तनि सां कचहरी करणु चाहियूं था, या काफ़ी सुवाल आहिनि जिन खे असांखे सम्झणो पवंदो सियासी हवाले सां, समाजी हवाले सां, क़ौमी तहरीकुनि जे हवाले सां, त हीअ प्रोग्राम मां इन ई जे करे ओताक जो कॉन्सेप्ट शुरू कयो आहे त जीअं असां सभु दोस्त जुड़ी सघूं, असां सभु दोस्त गॾिजी सघूं ऐं जेके मुंझारा आहिनि, जेके सुवाल आहिनि उहे सुवाल हिक ॿिए सां रखी सघूं, हिक ॿिए खां पुछी सघूं। सिंध जा तमामु काफ़ी ॾाहा आहिनि, सिंध में हींअर बि सुठा अदीब आहिनि, पर असां वटि जीअं त तमामु घणी सख़्ती आहे सिंध में हींअर, को बि राइटर या को बि अदीब इन्हनि शयुनि खे जेकॾहिं सही नमूने सां, सचे नमूने सां लिखे थो या जेको सो उन्हनि खे पेश करे थो, त उन सां पिणु हिकिड़ो ग़लति वर्ताव कयो थो वञे, सख़्तियूं कयूं थियूं वञनि। त उन्हनि ई ॻाल्हियुनि खे नज़र में रखंदे ही जेका सो मां कोशिशि कई त हीअ इनिशिएटिव असां वठूं ऐं जेको सो सोशल मीडिया जे करे ॻंढिजण जी कोशिशि कयूं। उन खां अलावा
सिंध जी तारीख़ ऐं अॼु सां रिलेवेंस जेका आहे, मां तक़रीबन घणे टाइम खां जॾहिं सिंध जी ई पढ़ी पिए जेको सो तारीख़ पढ़ी पिए, त मूं वटि काफ़ी इंग्लिश जा बुक्स आहिनि। मिसाल ई सिंध मुंहिंजी नज़र में सिंध जी तारीख़ जो जदीद मुताइलो TH सुरली जो आहे, ग्रेटर सिंध की सियासी तारीख़ जेको सो डॉक्टर मुबारक अली जो सिंधूअ जूं सल्तनतूं, या ॿिया बि अहिड़ा काफ़ी बुक आहिनि। मां जॾहिं इन्हनि शयुनि खे पढ़ियो पिए त हिकिड़ी शइ मूंखे नज़र में आई, जेका मूंखे सम्झ में आई त सिंध जी तारीख़ खे काफ़ी ज़रूरत आहे हिकु माना त जदीद तरीक़े सां लिखण जी, ऐं काफ़ी घुर्जूं आहिनि, काफ़ी ज़रूरतूं आहिनि। छो जो सिंध जी तारीख़ जेका माना कॾहिं किताबनि मां टुकड़नि मां कंहिंजी ॿुधल ॻाल्हि तां या कंहिंजे सफ़रनामे मां सिंध जी तारीख़ जीअं हिकिड़ी जेको सो कंहिं बि क़ौम धरतीअ जी जेका तारीख़ हूंदी आहे, जेसिताईं उहा जदीद नमूने सां ऐं हिकिड़ो सियासी समाजी ऐं मुआशी शयुनि खे नज़र में रखंदे करे हिकु तफ़सीलनि शइ न ईंदी त ही काफ़ी मुंझाईंदड़ शयूं ऐं असांखे विरहाइण जूं, असांखे जेको सो अलॻि करण जूं शयूं रहनि थियूं। मिसाल हिननि ई किताबनि में कुझु लेखकनि शयुनि खे इस्लामी नज़रिए सां पेश कयो आहे, कुझु लेखकनि क़ौम परस्तीअ जे नज़रिए सां पेश कयो आहे, कुझु दोस्तनि लेखकनि सोशल साइंस ऐं जेको सो मार्क्सिज़म वारे तरीक़े में वरितो आहे। त इहे सभु शयूं जेके सो गॾाए करे अॼु मां कोशिशि कंदुसि त उस्ताद हुजत साईंअ सां, जेको असांजे शहीद समीला, पहिरियों शहीद नज़रियाती शहीद समीला कल्होड़ो जो भाउ आहे, ऐं साईं दानिश्वरा, साईं जी सिंध लाइ क़ुर्बानी आहे, साईं सिंध लाइ जेको सो अॼु साईं स्विट्ज़रलैंड में आहे। छो जो साईंअ जे मथां काफ़ी जेको सो तकलीफ़ूं आयूं हुते, त जीअं त साईं जिस्मम सां जुड़ियल रहियो, ऐं शहीद समीला बि जेको सो सीनियर वाइस चेयरमैन हुयो जिस्मम जो, त इहे शयूं काफ़ी ॾुखियूं साईंअ लाइ रहियूं। पर साईं इहो जलावतनीअ जो सफ़र तय करे अॼु स्विट्ज़रलैंड में आहे, ऐं साईं जी काफ़ी नज़र रही आहे हिन सिंध जे तारीख़ ते, या अॼु जे जेके बि मसइला आहिनि, अॼु जा जेके असांखे सियासी चैलेंजिस आहिनि, या सिंध खे जेके चैलेंजिस आहिनि, या सिंध जी शनाख़्त जेका मिटाइण जी कोशिशि कई पई थी वञे मुख़्तलिफ़ हीलनि वसीलनि सां, त उन्हनि शयुनि खे असां ॾिसंदासीं, परखंदासीं, उन्हनि शयुनि खे सम्झंदासीं, उन्हनि शयुनि खे जेको सो अॻिते वधाइण जी कोशिशि कंदासीं। ईअं ई अॻिए हफ़्ते बि जेको सो हिकु प्रोग्राम रखियलु आहे, उन खां अॻिए हफ़्ते बि हिकु प्रोग्राम जेको सो मां कंदुसि, त जीअं असां कोशिशि कंदासीं त अहिड़ा मौज़ू खणूं जेके असांखे वधि खां वधि ॼाण ॾेई सघनि, असांखे वधि खां वधि अॼु जे ज़रूरतनि जे हिसाब सां सिंध किथे बीठी ऐं सिंध जी भलाई कीअं थी सघे, असां कहिड़े नमूने सां इहो आज़ादी वारो सफ़र तय करे था सघूं, इहो असां शयुनि खे कीअं बहितर नमूने सां अॻिते वठी वञी था सघूं, जीअं कंहिंखे तकलीफ़ बि न अचे, ऐं असांजो जेको सो मसइलो बि हल थी वञे, ऐं जेको मसइलो असांजी आज़ादीअ जो आहे, असांजे मौक़िफ़ जो आहे, असांजे शनाख़्त जो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो को बि ॾोह या क्राइम नाहे त तव्हां पंहिंजी शख़्सियत, तव्हां पंहिंजे वजूद खे, पंहिंजी शनाख़्त खे, पंहिंजे असुलु जेका तव्हांजी तारीख़ आहे, जेकॾहिं उनखे ज़िंदा रखणु चाहियो था, ऐं पंहिंजे वजूद खे ज़िंदा रखणु चाहियो था, ऐं हिकु बहितर नमूने सां जेकॾहिं तव्हां हिन दुनिया जी भलाईअ में गॾिजी इंसान ज़ात जी भलाईअ लाइ जेकॾहिं पंहिंजो किरदारु अदा करे सघो था, त मुंहिंजे ख़्याल में जीअण जो असुलु कारण इहो ई आहे। त
पंहिंजो पाण खे बहितर बणाइणु, पंहिंजे घर खे बहितर बणाइणु, पंहिंजे ओड़े पाड़े खे बहितर बणाइणु, पोइ उन खां पोइ वरी पंहिंजो सूबो अची थो वञे, पंहिंजो मुल्क अची थो वञे, पंहिंजी रियासत अची थी वञे, ज़िला अची था वञनि। यानी हिकिड़ो समाजी स्ट्रक्चर आहे जंहिंमें असांखे किरदारु अदा करणु घुरिजे। जीअं त सिंध मुल्क रहियो आहे शुरूअ खां ई, आज़ादु मुल्क रहियो आहे। साईं जी एम सैद जे किताब रहबरनामे में लिखियलु आहे त सिंध जी जेकॾहिं 5000 साल असां जेका लिखत वारी खणूं, तारीख़ खणूं, त उन मां सिंध 4000 साल आज़ादु रही आहे। हाणे हिकिड़ी 4000 साल आज़ादु रहंदड़ रियासत जेकॾहिं उहा अॼु पंहिंजे वजूद बचाइण लाइ, पंहिंजे वजूद खे क़ाइमु दाइमु रखण लाइ जेकॾहिं कोशिशूं कंदी, त मुंहिंजे ख़्याल में इहो बहितरु थींदो। ऐं सभिनी दोस्तनि खे मां भलीकार चवंदुसि इन पंहिंजे जेको सो ओताक जी कचहरीअ में, ऐं गॾिजी उन में कचहरी बि कंदासीं। जेकॾहिं दोस्तनि जा सुवाल हूंदा त उन्हनि सुवालनि जो बि उस्ताद हुजत खां जवाबु वठंदासीं। ऐं जेको मुंहिंजो हाल हूंदो जेको सो शयुनि खे बयानु करण जो, त मां उहो बि कंदुसि। जीए सिंधु देश, जीए साईं जी एम सदाईं गॾु। महिरबानी।